नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भेरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भेरिया रोड घर मां चोरी थियण ख़िलाफ़ मुतासिर शहरियुनि जो बदअमनी वधी वञण करे पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो। भेरिया रोड जे बिरोही मोहल्ला वार्ड नंबर 5 में 3 ॾियारा अॻु शहरी अली शेर बिरोही ऐं रहमतुल्लाह बिरोही जे घर मां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान चोरी थियण ख़िलाफ़ मुतासिर शहरियुनि अली शेर बिरोही ऐं रहमतुल्लाह बिरोही ऐं फज़ल मोहम्मद बिरोही ऐं मुराद बिरोही पारां चोरी वापसि न थियण तोड़े जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ भेरिया रोड जे फारूक आज़म चौक ते सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो। हिन मौक़े ते मुतासिरीन दाहिंदे चवे त खंदन घर मां 3 ॾियारा अॻु नामालूम चोरनि ताला तोड़े लखे रुपए जी मिल्कियत जा सोन ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। पुलिस पारां जवाबदार जी निशानदेही करण जे बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो। हिन मुतासिर SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि करे वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे राब्तो करण ते भेरिया रोड पुलिस जे SHO हबीबुल रहमान लाशारी ॿुधायो त चोरी जे मामले ताईं पहुची विया आहियूं। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे शहरनि जी चोरी वापसि कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।